अदी अल्लाह जी का मार पवंदन जिन्हनि तुंहिंजे पुट ने दरवेश यूनिस खे अगवा कयो आहे। छल को खुदा गाटो भञनि करे हरू भरू मुंहिंजे दरवेश पुट खे अगवा कयो अथनि। धी जेकॾहिं न मूंखे हिकु दफ़ो ख़बर पए इहे थाड़ेल आहिनि किथे पोइ मां ॼाणा उहे थाड़ेल। अदी भला हे हवाली धारियो अथव छा? मां को कुतो आहियां छा जो मूंखे धारींदा ऐं कीड़ड़ आहियां कीड़ड़ को टिंडड़ न जो पेरनि हेठां जी चिपाट थी वञा। अदी ईअं ई खणी सम्झ ही मुंहिंजो भाउ आहे ही वीचारो ॾाढो परेशान आहे यूनिस जे करे। हा अदी परेशान छो न हूंदो भाणे जा बि त औलाद वांगुरु ई हूंदा आहिनि न। अदी इन धाड़ेलनि खे छा मिलंदो मुंहिंजे दरवेश पुट खे खणी अगवा कयो अथनि। जेतिरो न मां परेशान आहियां शायदि जमादार बि एतिरो परेशान न हूंदो। अदा हाणे हरू भरू इहो कूड़ बि हाणे ज़रूरत कोन्हे का। जमादार जी औलाद आहे तोखां वधीक त उहो परेशान हूंदो न। अदी मुंहिंजो भाउ जेको आहे न थोरो हवाली आहे इनखे छॾ तूं बसि तूं दुआ कर त मुंहिंजो यूनिस पुट वापसि अचे। अदी तूं फिकर ई न कर अल्लाह साईं कंदो त तुंहिंजो पुट यूनिस ख़ैरनि सां घर मोटी ईंदो। आमीन सम्मा आमीन। अरे ओ इंडिया जा बेकार भोला ये भूंडा छो पियो ॾेई। अरे ओ फिरौन जी मम्मी जहिड़ा चमड़ा मां तोखे भूंडो ॾेई भूंडे जी बेइज़ती थोरी कंदुसि। मां त तुंहिंजे चहिरे जा तासुरात थो ॾिसां छा त लुक आहे। तूं त नए दौर जो अमरेश पुरी लॻो पियो ही। लाहौल वाला कुवत इला बिल्ला। अरे थोरो परे थी बि जंग जा बिल्ला। अरे मां अमरेश पुरी न हिन ॻोठ जो मोहतरम मोज़िज़ निमाज़ी हाजी वली मोहम्मद खानो आया हैं। हल शरीफ निमाज़ी हाजी इहो सभु कुझु तूं आहे। अरे ये सभई लक़ब तो वारे इन बूथ ते ठहनि ई कोन था। ओ मोहतरम साईं जीअं गधा खे गज कोन ठहंदो तीअं तोखे हज कोन ठहंदो। अरे तूं त उन फानूसे जे मुहांडे आहीं जेको राति जो कब्रिस्तान में हल्की हल्की रोशनी कंदो आहे। अरे ओ अंग्रेज़नि जा मुदी अरे पंहिंजो बूथ ॾिठो थी ॼण कुते खे दस्त थिया आहिनि। अरे ॻाल्हि त ॿुधो तूं हिन ॻोठ में आयो छो आहीं? माण्हुनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण आयो आहीं छा? अरे ॻाल्हि खे थोरो सम्झ मिसकिननि जी तोब लाचारनि जा हुका ऐं फिल्मनि जो डायरेक्टर आहियां ऐं हिते हिकिड़ी शानदार फिल्म ठाहिण आयो आहियां। अरे छिकल ॾिसेसि ॼण फाटल टेंट जे पोयां बिलो वेठो आहे। हे वरी साईं फिल्म ठाहींदो। अरे ओ वो ग़रीबनि जा अमरेश पुरी बीह त सही। हल हे त हलियो वियो। मां चवां पियो हिन चंड्रे खे विलन रखंदुसि पोइ वॾो स्टार कंदुसि। हे त ईअं हलियो वियो मुक़दस ई माण्हुनि जा। असां जहिड़ा माण्हू मुक़दर सां मिलंदा आहिनि। चंड्रो कुझु ख़्यालु कयो। मूंखे बुख लॻी आहे मानी त मूंखे खारायो न। कुंडी त मुंहिंजा ॾोकड़ आहे जो मानी वठी आयो। जॾहिं ख़बर पई त असां तुंहिंजा धाड़े लहूं पोइ दाऊ छो थो करी? माना हथ सां पादर थो घुरी न। जेकॾहिं तव्हां वटि मानी जा पैसा न आहिनि पोइ मूंखे अॻुवा छो कयो अथव? तोखे इन जे करे अॻुवा कयो आहे तुंहिंजे पीउ जमादार खां ॾोकड़ कढूं। बाबू पाण परेशान हूंदा ॾोकड़नि जे करे तव्हांखे वरी किथां ॾींदो? इहो उनजो मसइलो आहे असांजो न। इहो ॿुध भला पिड़ेंगे तुंहिंजो लाचार आहे या न? तूं छा थो सम्झी तोखे छॾण लाइ पैसा ॾींदो या चवंदो ॿाहिरि चङो आहे? ऐं तो पैसा ॾींदो तव्हांखे बाबू पाण आहे सुञो। पोइ पघार काॾे थो करे कुझु त गॾु कया हूंदई या न? अम्मा आहे वॾी ॾाइण पघार मां पूरी किथां थी थिए? बाबे जो कमु पूरो हूंदो आहे। पोइ पुटु ईअं तोखे असां बि कोन छॾींदासीं। भली न छॾियो मां बि वेठो हूंदुसि। मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तकलीफ़ तोखे अहिड़ी ॾींदासीं जो तूं यादि कंदे। असां एतिरा बि चरिया न आहियूं जेतिरो तूं सम्झी थो। हुन खां वधीक मुंहिंजो मतिलबु आहे त हुन खां वधीक जिगाऊं थोरो असां खां डिॼूं सही। मानी ॾियो कोन था रुगो डिॼण ते ज़ोर। अरे चुप कर असां पाण बुखिया तोखे छा करो।
बिस्मिल्लाह दा खमीसा केड़ा हाल थी बाबा खुशा खैर खैरियत यार अजब तुझो दुकान होंदो वेही काचारियूं कंदासीं हाल हवाल थींदा दुकान बंद करे छॾियो थी काचारी ख़त्म करे छॾी चङो छो दुकान बंदि करे छॾियमि अरे ॻोठ जा सभु वांदा अचे मुंहिंजे दुकान ते कचहरियूं कंदा धंधो लभे कोन को कचहरियुनि ते ज़ोर वॾी ॻाल्हि आहे पुराणे दौर जो माण्हू आहे बि क़दुरु कोन थई अरे चरिया ओताकूं क़िस्मत वारनि जूं वसंदियूं आहिनि अरे उहे त ओता कोन इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो माण्हूअ जे रोज़गार वारी जाइ ते अचे तव्हां वेही रहो मतलब तो दुकान असां जहिड़नि को तंग थी करे बंदि कयो आहे बुंडेल जो त रुगो बहानो ईअं न बिल्कुलु सही कुझु तव्हां जूं बुरायूं कुझु बुंडेल जूं निभाग अचे गॾु थियो सभु ॻाल्हियूं अचे गॾु थियूं न मजबूर थी करे दुकान बंदि करणो पियो बसि अदा तुंहिंजी मर्ज़ी असां त सिक में तोॾे ईंदा हुआसीं पर यार ॾाढो दुख थियो तुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधी अरे हेॾो सारो ॻोठ पियो आहे ओॾे नथा वञो बाक़ी साईं मोह वारी सिक में भॻा था अचो रुगो मां ई तव्हांखे थो वणां पियो वणण जहिड़ो त तुंहिंजो बूथ ई कोन्हे मां हरू भरू कूड़ छो वणां ॾिस आहे न साॻी ॻाल्हि ते हाणे छॾ ॿियनि ॻाल्हियुनि खे हाणे रुगो इहो ॿुधाए त मूं में कम थी विया आहिनि कम ऐं तो में अलाह न करे मुंहिंजी अञा हेॾी उतरी न आहे जो तो में कमु पए वरी ॾिठो मां बीठो मां मुंहिंजो तो में को बि कमु कोन्हे ठीकु आहे हुजे को वांदो हिननि सां वेहियूं कचहरियूं करे निभागा सॼो ॾींहुं वांदा रुगो वेला टारण कचहरियुनि जे कढ अस्सलाम वालेकुम रामबूटा खान वालेकुम सलाम बाजा पुछो तो तेरा काचू लगो पियो न रईस हे मुंहिंजो हथ अथई मुंहिंजो अजायो जो न अजायो त होॾे बीठो आहे थोरी होशियारी कर बाबा हा खबर आहे खबर आहे मां को अंधो आहियां छा तोखे खबर आहे त मां व्याजनि सां हथ नया मिलाईंदो छो रेस मुंहिंजे हथ में कंटा आहिनि छा या वरी छेणा थपियल आहिनि जो मूंसां हथ कोन थो मिलाई व्याज हिकु लानत आहे तूं लानत जो हक़दार आहे तोसां वरी हथ मिलायां रईस सदको अञा तुंहिंजे हिननि असूलनि तां हा अरे मीरल ठहियो हाणे ठहियो तूं इहा चमचागिरी घटि कर अलाए मतां तूं सम्झी त मां अकेलो चमचो आहियां रईस या इज़त कयो या बेइज़ती ॻाल्हि कुझु सम्झ में घटि आई हा तोखे जॾहिं इज़त या बेइज़ती जी ख़बर नथी पवे पोइ जीअरो छो आहीं विझ रसो पंहिंजी गीची में छॾाए जान अरे तुंहिंजी गीची में रसो छो विझे हरू भरू हिन ग़रीब जी गीची में खून वेधे छा वॾो साईं सियाणो आहे मरदो मरी वेंदे पोइ बि मीरल खे ॿधायूं वेंदे मूं पंहिंजी गीचीअ में रसो विझण लाइ न चयो आहे रेस पर मीरल पंहिंजी गीचीअ में रसो विझी मरे ईअं चयोमि ईअं मां बि कोन मरंदुसि हा तुंहिंजा घटि में घटि 20 खनि ॿाहिरां खाई पोइ मरंदुसि हा हल वॾो हिसाब कई अरे कुए जहिड़ो दिमाग़ अथई अरे मां त चवंदो आहियां मीरल खे त सफ़ा अजाए जहिड़ो दिमाग़ अथई हाणे जान छॾ असांखे ॿियो बि को कमु आहे अचो पथो मची रमो वॾो रामबूटो खान न छा अचो 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 अड़े हुकुम खे छॾ तवारो इहो चरियो पुट इहो न ससां वटि क़ैदा अला अदा बात हाड़ेल मां ॾाढो ग़रीब आहियां नंढड़ो हिकिड़ो पुलिस जो माण्हू आहियां मूंखे पैसा ई कोन्हनि पघार ई न बचंदी आहे बसि इहो कुर्ब कयो मुंहिंजो पुटड़ो हिकिड़ो ई आहे इहो चरियाण कराइणो मोटाए ॾियो त इहो न कयो वेली हेलो कहिड़ो अदा असां धाड़ेल आहियूं
धाड़ेल न न्यापो न सनियो डायरेक्ट काल अजय जियो दा धाड़ेल अड़े हुकुम खे छॾ तवारो इहो चरियो पुट यूनुस असां वटि क़ैदा अला अदा बा धाड़ेल मां ॾाढो ग़रीब आहियां नंढड़ो हिकिड़ो पुलिस जो माण्हू आहियां मूंखे पैसा ई कोन्हनि पघार ई न बचंदी हा बसि इहो कुर्ब कयो मुंहिंजो पुटड़ो हिकिड़ो ई आहे इहो चरियाण कराइणो मोटाए ॾियो त इहो न कयो वेली अड़े घणो सियाणो न थी 5 लख खणी अच पंहिंजे छोरे खे वठी वञ न त ॿी सूरत में छोरे जो लाश मिलंदी लाश ओ बा ॻाल्हि त ॿुध न हाणे अञा 500 रुपया बि खीसे में कोन थिए मूंखे कोई न लॻो अञा 5 लख काॾां आणींदुसि इहो बा ॿुधाए त सही तुंहिंजी मूं दुश्मनी कहिड़ी आहे भाउ धाड़ियल बाबा ओ बा मिसकीन आहे बा मूंखे पंहिंजे पुटु मोटाए ॾेई न कर ॾिस न कर ॾिस रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं ऐं ॿियो त मौत जो ॿियो नालो मज्जू अथई मज्जू वरी मजू तूं काॾे वएं कल्ह त मिले आर्ट काउंसिल में धाड़ियल थी वई छा जाइ में अबाजे तूं मुंहिंजो पीउ आहे इहो पोटो अथई न पोटे खे वेर छा करे मोकिले मां खां सवाइ रोईंदो थी वियो हला मोटाए ॾे मूंखे पुटु ऐं जिथे को ॿार रोईंदो आहे मां हुनखे चवंदी आहे त पुट सुम्ही मथां गब्बर सिंह न अची अब इहो गब्बर सिंह त फिल्म में ॾिठो हुजे इहो गब्बर सिंह केरु आहे तारीफ़ त कराए न तुंहिंजो त असांजे नालो थाणे जी हिस्ट्रीअ में ई कोन्हे नओं पैदा थियो आहे धाड़ियल वाह अड़े गब्बर सिंह खे गब्बर सिंह सम्झ बस पैसनि जो बंदोबस्त कर असां तोखे पोइ काल कंदासीं काल करे छॾियो त असांजे वक़्त जा धाड़ेल हुआ अॼुकल्ह जा धाड़ेल रुगो लूसी आहिनि अच्छा बाबा हे पेरनि ते हथ करो खाए इहा ॻाल्हि ॿाहिरि किथे वञी न कजाए त हिन धाड़ेल ॾिणण वारी गोली ओ चाचा किथे छुटे न असांजी जान मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिंसां घटि वधि ॻाल्हाइणु माना पंहिंजी मौत खे पाण दावत ॾियण आहे चाचा हा ॿुधुमि मूंखे छॾे ॾियो तव्हां वञी पंहिंजी कयो मुंहुं में हथु केरु विझंदो आहे कंहिं में दम जो मुंहुं में हथु विझी त ॾेखारे हा साईं गंद में हथु केरु विझंदो त किथे हथ न ख़राब थी वञनि वबा मुंहिंजो मक़सदु आहे त तव्हां वारे दौर हाणे वारे दौर में वॾो फ़र्क़ु आहे चाचा वबा हाणे माण्हू ज़हर खायूं था वतनी ज़हर ओ माय लवली बिरादर माण्हू जो ज़हर पींदा वतन था त पोइ भला मरनि छो नथा माण्हू थो ॿुधाए तूं त माठ कर झक हिकु ही को थो सम्झे ॿियो वरी मथां तूं जा उबता सुबता सवाल मां सभु कुझु सम्झियलु आहियां असां में कोई सोची सम्झी हथु विझंदो अबो मतां मरी न पए माण्हू हिन खे हथ विझण खां 1000 दफ़ा सोचींदा हा इन ॻाल्हि में चाचा 1000 दफ़ा तोखे मञिबो असांजो कमु आहे चङाई चवणु जेकॾहिं केरु न मणंदो त हुन में असांजो छा वञे अदा किनो आहे बुरो आहे त बाबे जो भाउ न पर जेकॾहिं नथो सम्झे त वञी पवे खॾ जे दरे में असांजो छा चयुमि न त तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो मूंखे छॾे ॾियो ओ माय लवली बिरादर हज़रत इज़राइल चाचे खे सॾु पियो करे पर हे वञे नथो अलाए छो देरि कई ते वदा थोरो हथ कढी त चाचो मथो मज़ो वठी अचे ब्लूटूथ जो वदा भला ही मखलूक असांजे सम्झण जी आहे छा जो सम्झ वठंदो मुंहिंजा भाउ जहिड़ो बि आहे जीअं बि आहे त असांजे पीउ जो भाउ न जेकॾहिं नथो सम्झे त हुनजी मर्ज़ी वञी करे खॾ जे तरे में तूं छो परेशान आहे यार मग़ज़ ई चढ़े वियो आहे आज़ार थी वियो असांजे लाइ हे नथो सम्झे ही नथो करे छा कयां ए बापू कल मूंखे वार त जलेबी मिली हुजे एकने भागी छोरी वो खणी ईंदी हुजे आ त खाईंदा हुजूं आ के मूंखे बि मिठाण ॾाढी वणंदी हुजे खोड़ ॾींहं थिया हुजनि मां बि कोन खाधी हुजे ए बापू मां खाइण वारी जलेबी जी ॻाल्हि न कंदी हुजां
ए बापू जेके ॻोठ में छोरी रुलंदी हुजे मां उनजी ॻाल्हि कंदी हुजां। पोइ ईअं चवंदी हुजे न हरू भरू मुंहिंजो वात पाणी पाणी कंदी हुजे। ए बापू शल न खाधे जी ॻाल्हि ॿुधंदो हुजी ए पोइ नांग वांगुरु ज़बान मिरकाईंदो हुजी। छोरी पियो खे नांग चवंदी हुजे तोखे जरो बि हया शर्म न हुजे। ए बापू तू इन ॻाल्हि खे छॾींदो हुज जिलेबी मुखां रखंदे सामान घुरदी हुजे। पोइ छा तूं उनखे सामान ॾिनो हुजे? मां का चरी हुजां ए जो वांदी ईश्वर के मुफ्त में सामान ॾींदी हुजां। हुजे त तूं वॾी सियाणी पर कहीं महिल तो जो बि अकल कम न कंदो हुजे। छोरी रात वारी मानी टुकुर पियो हुजे छा? पेट में कुआ चक पाईंदा हुजनि ॾाढी बुख लगी हुजे। ए बापू रात वारी मां त मूं कुत्ते खे ॾेई छॾी हुजे। ए बापू जी चवंदो हुजे त उहा मानी खणी ईंदी हुजां। कृष्णी इहो छा चवंदी हुजे? कुझु तमीज़ सिखंदी हुज पियो सां ॻाल्हाईंदी हुजे। बापू तू बि सफ़ा चरियो हूंदो हुजी मां बि चवंदी हुजां जे चवंदो हुजे त खणी ईंदी हुजां। बापू मां तो लाइ नई मानी पचाए ईंदी हुजां तू परेशान न थींदा हुज। तू त मुंहिंजो बापू हुजी त कॾहिं कॾहिं मजाक कंदी हुजां। हाणे बस बस हाणे ज़रूरत न हुजे। अॻे मूंखे देर थी वई हुजे पिनण मंगर ते बि वञिणो हुजे। मानी पचाए खणी ईंदी हुजां। ज़माने जो सफ़ा रंग लही वियो आहे। कहिड़ो रंग थियलसि बाबा? मां त कॾहिं ॾिठो ई न रंग थियल ज़मानो। ओ छरी ईअं चइबो आहे। मां जमादार जी ॻाल्हि ते आयुसि त जमादार खां पुट जे छॾण जे लाइ दाड़लनि 5 लख घुरिया आहिनि। 5 लख। जमादार आहे सुञो ऐं कंजूस छोरो माराईंदो पर ॾींदो न 1 रुपयो बि न। अम्मा औलाद ॾाढी मिठी आहे। जेकॾहिं जमादार वटि पैसा हुजनि हा न त बिल्कुलु ॾेई छॾिणा। ऐं इते जे बुंडे लगवा थी वञे त पोइ तव्हां धाड़ेलनि खे पैसा ॾियो हा? 1 रुपयो बि न। अञा बि धाड़ेलनि खे चवां हा त हिनखे गोली हणी छॾियो जान छॾायो। शाबाश हुजई बाबा शाबाश हुजई। छा बुंडेल तुंहिंजे भाउ जी सॼी औलाद न आहे? आहे त सही बाक़ी न जेका मां हुनजी परवरिश कई आहे न ऐं हुन ते ख़र्च कयो आहे न घटि में घटि 10 लखनि खां बि मथे हूंदो पर फ़ाइदो त को बि कोन पियो। बाबा छॾ हिन हिसाबनि किताबनि खे। कुझु ख़बर चार लओ त बुंडेल आख़िर आहे काथे? किथे को मारे त कोन हलियो विस? इहो भला असां सां केर बि न कंदो जो बुंडेल खे मारे असांजी जान छॾाए। बाबा ॻाल्हाए त ध्यान सां। बुंडेल मुंहिंजो मुड़ुसु आहे। अलाह साईं हुनखे हयाती ॾे। मुंहिंजा मिठड़ा ख़ुदनि खां न मूंखे तो ते पक हुई तॾहिं त 8 हज़ारनि जो वॻो खणी वरितुमि। 8 हज़ार जो वॻो मतलब आहे त वॻे जी क़ीमत आहे 8 हज़ार। हाणे 8 हज़ार ॾे त वञी मां वॻो सिबरायां। हिन जा पैसा खाई वियो आहियां। हाणे खिसकां कीअं? जीअं न ॾिसे ॾिसंदो त ॾाढा मोचड़ा हणंदो फिल्म बि फेराए छॾींदो। हे त सफ़ा ई सवलो पहुतो आहे। बस ही टवाल आहे न हिन जो फ़ाइदो वठंदो। ॾे बाबा ख़ैर ॾे। जो हिलाल जी कमाई थी त बि ॾे। जो हराम जी थी त बि ॾे। ॾे बाबा अल्लाह भलाई कंदो। हिन दीदार फ़कीर खे ॾे। दीदार फ़कीर सॼी उमिरि दुआऊं कंदो सॼी उमिरि। हे वटि फ़कीर हराम जी कमाईअ में गॾु करे रखिया। हे त 50 वञी ऐश कर। हाय अल्लाह साईं भलाई कंदुई। अल्लाह साईं भलाई कंदुई पर कंदुई कोन। अबा लशू खुश त आई न? इनी भागा पत्ता खणी काॾे निकतो आई? हकीमा थी हकीमा मूंखे 1000 चक्कर ने भागो चवंदी हुज पर मुंहिंजी ताछ भटारी खे न चवंदी हुज। हेॾो सारो थियो आई इन लानत में जान को त छॾाई। हक छा करा चाचे में वे घरा कढी छॾियो हुजे इन जे करे अजाए लानत में रहंदो हुजा।
किन्हे मामा कीअं जान छॾाईंदो हुजां पोइ मूंखे केरु रहण ॾींदो हुजे। माजा जे लाइ कोन थी चवां, जुआ वारी आदत लाइ थी चवां। के माई ॿुध, भली तूं मुंहिंजी दिलि ते बेइज़ती कंदी हुज, पादर हणंदी हुज, पर मुंहिंजी जुआ जे बारे में कुझु बि न चवंदी हुज। वॾो को बेस्तो आहीं, इज़त जी ख़बर ई नथी पई, जुआ खे वॾी इज़त थो ॾेई। के हिन में मुंहिंजो छा हुजे छा? चाचे मेवे खां वधीक मूंखे प्यारी हुजे जुआ। के हिकु पासे तास हुजे, ॿिए पासे चाचे मेवे जो लास हुजे, पोइ बि मां पंहिंजे तास ॾे वेंदो हुजां, चाचे जे लास खे सिंघंदो बि न हुजां। ख़ुदा जी का मार पवंदई, वीचारे मेवे खे तो पिटे वेठो, तो बि हिन जुआ जे करे। हू त वीचारो सॼो ॾींहुं तो वते पिनंदो, उहा ई पहिरें नंबर जो बेकार तड़ियल। के इहो त सॼो ॻोठ मूंखे चवंदो हुजे, जे तो चयो हुजे त छा थींदो, जेको आसमान किरंदो हुजे। परे मर, मां वञा थी के कम सां। हलो के माई हुजे मर्द हुजे त ॻाल्हाईंदा बि हुजूं। आजा आजा आ जलेबी आ। बिस्मिल्लाह नो आजा। सदको हो जाए मां ठरा दियाली जो छा खणी आई है? गिफ्ट आहे गिफ्ट। मां सदको हो जाए मां ठरा, वडी मेहरबानी जो अज तो मुझे लाए गिफ्ट आंदो आ। ही गिफ्ट तुझो न पर मुंजो आ। जेकरे पांजे लाए गिफ्ट आंदो अथई त घर रखी अचे आ न। ओ चरिया खास तोखे ॾेखारण खणी आई आहियां त तूं ॾिसी ख़ुशि थींदे, पर लॻे तो त तोखे ख़ुशी कान थी आ। न न खुदा जो कसम ॾाढी ख़ुशी थी आ। एतिरो ख़ुशि त मां बाबे जी शादी ते बि न थियोसि। पिणे जी शादी महिल तूं ॼावल हुए छा? न न ख़ुशी मां वातो निकिरी वियो। बाक़ी जलेबी जान वॻो ॾाढो भलो आंदो अथई। सुठो हो तॾहिं त तोखे ॾेखारण आई आहियां। जीअं तोखे पसंदि अचे त मां बि खणी वठां, न त मोटाए ॾियां। न न चरी आई छा? वॻो सफ़ा मन माशूक मतां वापसि कयो अथई। जे चवीं तो त कोन थी मोटाए ॾियां। जे मां तुंहिंजो हुकुम न मञा त मूं ते हैफ़ आ। मां केतिरो न ख़ुशि नसीब आहियां जो तो जहिड़ो मूंखे महबूब मिली वियो आहे, जेको मुंहिंजे चवण जो एहतराम थो करे। मुंहिंजा मिठड़ा ख़ुदनि खां न मूंखे तो ते पक हुई, तॾहिं त 8 हज़ारनि जो वॻो खणी वरितुमि। 8 हज़ार जो वॻो मतलब आहे त वॻे जी क़ीमत आहे 8 हज़ार। हाणे 8 हज़ार ॾे त वञी मां वॻो सिबरायां। यको 8 हज़ार खोड़ खोड़ हुकुम तुंहिंजो ॾियां थो। अलाए काथे रखिया मूंखे हकीमा जे भव खां मूंखे ख़बर ई नथी पई पैसा काथे आहिनि। चङो हाणे मां हलां थी। ये थी हकीमा जूं पिटे पारां तो तबाह थी वियो आहे। 50-60 हज़ार खाई वई आहे। ए इश्क आहे, ए लानत आहे। अकते बार चोरो ये लूसी मां सां विड़े थो न। लूसी त वॾो मां आहियां।